बोल गुरु नानक देव की जय। साईं लेना राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। बड़ी प्यारी साध संगत सबनी के ओम शांति। हलिय चोर कवारे बाबा सत्संग में। हलिय चोर कवारे बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हलिय चोर कवारे बाबा सत्संग में। हलिय चोर कवारे बाबा सत्संग में। सत्संग आने के अंदर जाने को लाए तो खाए कदम तेरे नचे तो खाए। दिया दिया छवा दुआरे बाबा सत्संग में। दिया दिया छवा दुआरे बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हलिय चोर कवारे बाबा सत्संग में। हलिय चोर कवारे बाबा सत्संग में। चोरी आयो चोरी करनो। चोरी आयो चोरी करनो। कूड़ कपट माँ कुछ न बरनो। कूड़ कपट माँ कुछ न बरनो। बड़ी पलक सार बाबा सत्संग में। बड़ी पलक सार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हलिय चोर कवारे बाबा सत्संग में। हलिय चोर कवारे बाबा सत्संग में। ओम नाम जी मेरी आए। ओम नाम जी मेरी आए। सब खेती पार पहुँचाए। सब खेती पार पहुँचाए। केवट बनो कर धारे बाबा सत्संग में। केवट बनो कर धारे बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हलिय चोर कवारे बाबा सत्संग में। हलिय चोर कवारे बाबा सत्संग में। ऐसा तारव कुबेर समारव। ऐसा तारव कुबेर समारव। राजकोट शहर के दया जो धारव। राजकोट शहर के दया जो धारव। गुरु लेना रंगंधव जय थारे बाबा सत्संग में। साईं लाला रंगंधव जय थारे बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हलिय चोर कवारे बाबा सत्संग में। हलिय चोर कवारे बाबा सत्संग में। बोल सतगुरुदेव भगवान की जय। तू फकत हाजिन ऐं मास जो पिंजरो न आहीं, पर तुंहिंजे अंदरि हिकु अविनाशी शक्ति बि आहे। पंहिंजी सुर्त जी धार खे उन सां मिलाए त दाइमी सुख प्राप्त थींदई।
अंदरि चए थो अविनाशी शक्ति आहे असां में। ख़ाली असांजो शरीर ॾे ध्यानु हुजे त ईअं त रत पुंज जा पुतला आहियूं, भई ॿाहिरां त असां सुहिणा लॻूं, अंदरि त किन सां भरिया पिया आहियूं। पर चए थो ख़ाली ओॾे ध्यानु न ॾे, अंदरि जेका ईश्वरी शक्ति आहे असां में उन सां चए थो सुरत मिलाए त असांखे दाइमी सुख मिले। पोइ त इंसान जहिड़ो सुखी केरु आहे ई कोन्हनि। हेॾियूं जूनियूं ॿियूं ॾिसूं था, उअई बि इंसान जहिड़ो सुख कंहिं बि जूण में आहे छा? असां ॾाढा सुखी आहियूं, पर असांखे उहे सुख भोगण नथा अचनि। सुख जो जेको मज़ो आहे न उहो वठणु नथो अचे, रुॻो ॿियनि ॾे ध्यानु। जेको ॾिनो अथई न उहो असांखे न ई कुझु आहे। तुंहिंजे अंदरि अलोलिक शक्ति आहे, पर मायावी परदनि में ढकिजी वई आहे। गुरूअ कृपा सां उहे पर्दा दूर थींदा, पर उहा कृपा गुरू शेवा करण ऐं आज्ञा मञण सां ई प्राप्त थींदी। गुरू कृपा सां उहे पर्दा दूर थींदा। असां एतिरो वचन ॿुधंदासीं नी, चवंदासीं ॾिस गुरूअ जी जॾहिं कृपा थिए नी, पर चए थो उहा कृपा बि कीअं थींदी? उहा वरी थींदी गुरूअ जी शेवा करण सां। पोइ पर्दा माया जा जेके आहिनि उहे दूर थी वेंदा। असां मायावी जेके दलदल में आहे न फाथा पिया आहियूं, कीचड़ में, त इन मां निकिरणो आहे त गुरूअ जी कृपा हथ करणी आहे। पर गुरूअ जी कृपा तॾहिं हथ थींदी जॾहिं गुरूअ जी शेवा कंदासीं। हिकिड़ो राजा हो, उहो संतनि जी ॾाढी शेवा कंदो, सभु संत हिन वटि ईंदा हुआ। उहो शेवा ॾाढी सुठे नमूने कंदो हो, राजा वटि त काई कमी हुजे न। हिकिड़े ॾींहुं हिकु संत अचे थो, उन सां सिख शेवक घणा हुआ, टोली हुई सॼी। त राजा जीअं शेवा कंदो ईअं करे थो, त हिन जा जेके सिख शेवक हुआ न, उहे त राजा खे चवनि त असांजे गुरूअ में एॾी शक्ति अथई जो लोह खे सोन बणाए छॾींदा आहिनि। राजा चई ईअं चई हा, राजा खे उहा मन में लालच जागी त लोह खे सोन जो हे ठाहिनि था, त उहा विद्या मां बि सिखां हिन खां। त हिन संत जी वधीक शेवा थो करे। थोरा ॾींहं ते राय छॾी सभिनी खे, सॼी टोलीअ खे। त हिकिड़े ॾींहुं संत खे चए थो, बाबा मां ॿुधो आहे त तव्हां लोह खे सोन बणाईंदा आहियो। चईसि हा। चईसि पोइ उहा विद्या मूंखे बि सेखारियो न। संत सम्झी वियो भई हिनखे लालच आहे त पाण राजा, पर हे हुन मुंहिंजे सिखनि जेको हिनखे चयो आहे लोह मां सोन, उहो हे सम्झियो बि कोन्हे। चईसि उहा विद्या तोखे सिखणी अथई? चईसि हा। चईसि उहा सिखणी अथई त पोइ वरी मुंहिंजे आश्रम में अचणो पवंदो। चईसि भले मां तव्हांजे आश्रम में अचण लाइ तयारु आहियां। संत त हली वियो टोलीअ सां गॾु। ॿ टे ॾींहं रखी राजा वियो संत वटि। चईसि बाबा तव्हां चयो आश्रम में अचिजा त उहा विद्या सेखारींदोमांइ, हाणे उहा विद्या मूंखे सेखारियो। चईसि इन लाइ त वरी मुंहिंजो हिकु शर्त अथई। चईसि चओ। चईसि हे राजाई जेका अथई न उहा तोखे त्यागणी पवंदई, महीनो हिते रहणो पवंदई मूं वटि। पर हे राजाई वस्त्र बस्त्र लाए लश्कर बश्कर मोकिले छॾ जेके तूं गॾु वठी आयो। जा पहिरियों त ॿुधी वाइड़ो थी वियो कि इहो वरी कीअं? महीनो जो मां राजाई छॾियां त केरु संभालींदो?
वरी चए पियो महीने जी त ॻाल्हि आहे, पोइ त मूंखे लोह मां सोन ठाहिण जी विद्या जो अची वेंदी त पोइ त मां इलाही कमाईंदुमि, मूं वटि ॾाढो धन थी वेंदो, इलाही खजानो मूं वटि गॾु थी वेंदो, मुंहिंजो सोन थी वेंदो मूं वटि। चईसि भले मां तव्हां वटि महीनो रहंदुमि। हिन सभिनी खे मोकिले छॾियो। चईसि इहे राजाई वस्त्र बि लाहे मोकिले छॾ। भले ऐं हिते शेवा करणी पवंदई। भले हुन सभिनी खे मोकिले छॾियो, राजाई वस्त्र जेके लाहे मोकिले। संत चईसि त अञा हिकु शर्त अथई मुंहिंजो। चओ। चईसि सॼे ॾींहं में 4 कलाक तोखे नाम में विहणो, जेका विद्या मां तोखे पहिरियों नाम ॾियां उहो नाम तोखे जपण लाइ 4 कलाक तोखे विहणो पवंदो। इहो त ॾुखियो कमु आहे। तॾहिं राजा चई भले मूंखे उहा विद्या सिखणी आहे जेको लोह मां सोन ठाहे। रही पियो हिन संत जी शेवा बि करे पियो, आश्रम जी सॼे जी शेवा पियो करे, बुआरी पाइण, पाणी भरण, जेका शेवा थींदी आहे, संत खे सनानु कराइण, जेको नाम ॾिनो ई सुओ हे। विहे बि पियो 4 कलाक। विहंदे पहिरियों त हिनखे झोरीअ विहणो पियो, भई 4 कलाक विहंदुसि तॾहिं मां उहा विद्या सिखी सघंदुमि। विहंदे हिनखे एॾो आनंद अची वियो जो चइनि जा 8 कलाक बि वेही विया। एॾी हिनजी लिम लॻी वई परमात्मा सां। अगला पोइ भाग जाॻिया हिन जा। चवंदा आहिनि अॻिले जनम जी अधूरी भक्ति छॾे ईंदा आहिनि त उहे ॿिए जनम में पूरी कंदा आहिनि। हे 8 कलाक वेही पियो वई। महीनो पूरो थियो त हुन संत घुरायसि। चईसि हाणे महीनो पूरो थी वियो अथई, हाणे तोखे उहा विद्या सिखणी आहे न त मां सेखारियईं। त हिनखे त उहो अंदरियों एॾो आनंद जो अची वियो हो नाम मां, हे सम्झी वियो त लोह खे सोन छाखे पिया हू चवनि। चवंदा आहिनि कीर्तन जी बि किनी तोखे सतगुर सोधे सोन कयो। हे राजा खे सम्झ अची वई त मां सॻे किनो लोह हाणे मूंखे सोन बणाए छॾियो अथई, हाणे मां ॿाहिरियों सोन काॾे कंदुसि। त संत खे तूं चएसि बाबा मूंखे माफ़ कजो, हाणे मूंखे इहो ॿाहिरियों सोन न खपे कूड़ो, इन कूड़ खे मां छा कंदुसि। मूंखे सचो सोन मिली वियो आहे, तव्हां जेको ॾिनो आहे न मूंखे उहो निज मिली वियो आहे। हाणे मां हे ॿाहिरीं सोन खे छा कंदुसि, मूंखे उहा विद्या न खपे। चईसि तूं आयो त इन लाइ हुई त मूंखे उहा विद्या सेखार, भई लोह मां सोन ठाहियां। चईसि हा आयो इन लाइ हुउसि, पर मूंखे तॾहिं सम्झ कोन हुई त लोह छा थींदो आहे, सोन छा थींदो आहे। हाणे मूंखे इच्छा ई कान्हे त मां सोन गॾु कयां। हे जेको मां गॾु कयो आहे उहो मूंसां गॾु थोरी हलंदो, मूंखे उहो बि न खपे। इहो मां पंहिंजे पुट खे राज ॾेई थो छॾियां, मूंखे हिते तव्हां पाण वटि राहे छॾियो। उते ई रही थो पए आश्रम में, राजा ई करणु वञे ई नथो पंहिंजे राज्य में। भले लालच जे करे आयो, सची मिली वियसि न राजाई, उहो हिन कूड़ीअ खे छा करे। सचो सोन हिनखे हथ अची वियो त हे ॿाहिरियों सोन छा करे। ॿाहिरियों त हिते ई पियो हूंदो, ऐं हू खजानो त गॾु हलंदो। संत चवंदा आहिनि भले लालच सां कयो पर कयो। पोइ त इच्छा ख़तमु थी, उहा शइ मिले थी त पोइ त ख़तमु थी वञनि। जीअं चकमक में आग समायल आहे, रगड़ण खां पोइ ई ज़ाहिर थींदी आहे, तीअं ई तुंहिंजे अंदरि बि प्रकाश आहे, मगर गुरु शब्द जे रगड़ण सां ई
प्रगट थींदो। आहे सही उहो प्रकाश, पर गुरु शब्द जे अभ्यास सां उहो ॾिसणु ईंदो असांखे। ईअं असांखे ॾिसणु नथो अचे, चकमक में चए थो आग आहे, पर घसण सां पैदा थींदी आहे उहा आग। असां बि जेसिताईं गुरु शब्द जो अभ्यास न कंदासीं तेसिताईं अंदरियों प्रकाश असांखे ॾिसणु न ईंदो। गुरुअ शब्द में ईअं लीन थी वञे जीअं ॿियूं सभु ॻाल्हियूं विसरी वञनि। विसरी वञ, ईअं लीन थियनि जीअं राजा खां सभु विसरी वियो। राजा खां इहो बि विसरी वियो त मां राजा आहियां। संत चएसि पियो तूं केरु आहे? चई अलाए मूंखे ख़बर कान्हे मां केरु आहियां। हे बि चए थो ईअं लीन थी वञ गुरु शब्द में जो सभु विसरी वञे। जिते आत्मिक शक्ति प्रगट थी वेंदी आहे उते दुनियावी वॾे में वॾो दुख में टिकी न सघंदो। आत्मिक शक्ति जो प्रगट थी वञे त दुनियावी दुख उते रही सघंदो छा? हे प्यारा, हिमत न हार, ईअं न चओ त मुंहिंजे भाग में ई कोन्हे। नित नेम सां महिनत कंदे त प्रभु कृपा ज़रिए सभु कुझु प्राप्त करे सघंदे। नित नेम सां महिनत कर, भाग ते न रख त मुंहिंजे भाग में कोन्हे। भाग में हूंदो त मां भक्ति कंदसि। महिनत सां सभु प्राप्त थींदो आहे, महिनत सां भाग ठहंदो आहे। हिकिड़ो जग्यासु संत खे चए थो त जॾहिं तव्हां चओ था त जेको भाग में हूंदो उहो भई भोगणो ई पवंदो त पोइ असां भई महिनत छाजे लाइ कयूं? तव्हां ई था चओ भई भाग बदिलजंदो कोन, जेको भाग में हूंदो उहो ई थींदो, त पोइ असां महिनत छो कयूं? त संत चएसि थो मतां भॻवानु ईअं लिखियो हुजे त तोखे महिनत सां मिलंदो। उहा थोरी ख़बर आहे त भॻवानु छा लिखियो आहे। हू त कुझु बि लिखी थो सघे, उहो लिखियलु तूं पढ़ी त कोन आयो आहे। असांखे महिनत त करणी आहे। ॼण हिकु जग्यासु संत खां पुछे थो न त भाग वॾो की न महिनत वॾी? त संत थो चएसि त तोखे बैंक में लॉकर अथई? तो जग्यासु चए थो मां पुछांसि छा थो ऐं संत वरी जवाबु छा थो ॾिए? साम्हूं मूंखां थो सुवालु पुछे। त चएसि थो हा आहे। चईसि पोइ इहा ख़बर हूंदई त लॉकर जूं 2 चाबियूं हूंदियूं? चईसि हा। चईसि हिकु तो वटि हूंदी, हिकु बैंक मैनेजर वटि हूंदी। चईसि उहो लॉक हिकु चाबीअ सां न खुलंदो आहे, जेसिताईं 2 चाबियूं न लॻनि तेसिताईं न खुलंदो आहे। चईसि हा इहा ख़बर आहे। त चईसि त पोइ असांखे बि भॻवानु हिते मोकिलियो आहे न त 2 चाबियूं ॾेई, असां वटि हिकु चाबी आहे महिनत जी ऐं भाग जी चाबी भॻवानु पाण वटि रखी आहे। तूं महिनत जी चाबी लॻाईंदो अचु, जेॾी महिल भॻवानु भाग जी चाबी लॻाईंदई त तुंहिंजो लोक खुली वेंदई। असां महिनत करणु न छॾियऊं, उधम न छॾियऊं, उहो असांखे करिणो ई आहे। केॾी महिल भॻवानु चाबी लॻाए थो भाग जी, पर असां त लॻाइण न छॾियऊं। जो ख़ाली हिकु चाबीअ भॻवान जे चाबीअ सां न खुलंदो। तुंहिंजे अंदरि ईश्वरी शक्ति आहे, उनखे कोई बि नुक़सानु नथो पहुचाए सघे। तंहिं करे तूं बेडपो थी रहो, सतगुरनि जे ॿुधायल रस्ते ते हलंदो वञ। हुन शक्तिअ खे कोई नुक़सानु पहुचाए सघंदो छा? हुन जेका असांखे राह ॾसी आहे न, हुन राह ते असां हलंदा हलूं, कंहिंजो डपु न कयूं, जेको बेडपो थी वञे। अंदरीय शक्तिअ खे कोई नुक़सानु न पहुचाए सघंदो। उहा ईश्वरी शक्ति आहे, रूहानी शक्ति।
हलण त पंहिंजो कमु सभई आशाऊं त्यागे सतगुरनि ते विश्वास रखण खे ई गुरु शरण चइबो आहे। अहिड़े नमूने शरण में आयल बि राज प्रभु ज़रूरु रखंदा। सभई आशाऊं छॾे गुरूअ में विश्वास, पक्को विश्वास हुजणु। कोई बि ॾुखियो कमु हुजे, कहिड़ो बि हुजे, जे मुंहिंजो गुरू न कंदो न त ॿियो कोई करे न सघंदो, एतिरी पक असांखे हुजणु। ऐं खणी कम न बि थियनि त बि असांखे एतिरी पक हुजणु खपे त जेको थिए थो मुंहिंजे भले लाइ थो थिए। शायदि इन में मुंहिंजी भलाई कान्हे, इन करे मुंहिंजो हे कमु नथो थिए। एतिरी पक गुरूअ में असांखे हुजणु। उन जूं ॻाल्हियूं न ॿुध जेको तोखे संसार में फासाइण जी सलाह ॾिए। उन जूं ॻाल्हियूं ई न ॿुध जेको संसारी हुजे, संसार में फासाए छॾे असांखे। उन जूं ॻाल्हियूं ई चए संग बि न कर अहिड़े माण्हुनि जो। संग जो रंग जल्दी लॻंदो आहे, अहिड़ो संसारी रंग त असांखे झटि थो लॻी वञे न। त इन संग खां ई परे रहिजे। जेकॾहिं परमार्थी ज़िंदगी गुज़ारणी अथई त स्वार्थी माण्हुनि जे संग खां बच। परमार्थी ज़िंदगी गुज़ारणी आहे त स्वार्थी माण्हुनि जे संग खां पासो करे छॾियो त असां परमार्थ जा कम करे सघंदासीं। अहिड़नि माण्हुनि जो संग कयूं जेके सत्संगी हुजनि, जेके असांखे सुठो सुठो सेखारनि। मायावी नातनि खां मन खे हटाईंदे तॾहिं सतगुरनि सां नातो जोड़े सघंदी। जी ॻाल्हि आहे नी, हिननि नातनि खां हटाईंदासीं पाण खे, मायावी नाता जेके संसारी नाता आहिनि, त सतगुरनि सां जोड़े सघंदासीं। छो हिकु म्याण में ॿ तलवारूं न ईंदियूं, हिकु हथ में ॿ गिदरा खणी सघंदासीं। हे जॾहिं तोड़ींदासीं तॾहिं हुन सां जोड़े सघंदासीं, त हुन सां निभाए सघंदासीं। हिन खां आस्ते आस्ते तोड़णो माना भई किनारो करे छॾणो, उनखे दिलि में न विहारणो आहे। हिन में ईंदो आहे नी, तूं दुनिया में भले रहो पर दुनिया खे दिलि में विहण न ॾियो। हे बि ईअं आहे, संसारी नाता जेके आहिनि असांजा निभाइणा आहिनि। ईअं न त सभिनी सां भई फिटाए वेही रहणो आहे, उहो त असुली न करिणो आहे। सभिनी सां प्यार सां रहणो आहे, सभिनी सां मिठो ॻाल्हाइणो आहे, पर उन्हनि खे अंदर में न अचणु ॾियणो, अंदर में हिकु सतगुरनि खे विहारणो। पंहिंजा वीचार सदाईं शुद्ध रखंदो ईंदे त पुराणा अशुभ संस्कार भस्म थी वेंदा। सची ॻाल्हि आहे न, शुद्ध वीचार रखूं त अॻिला संस्कार जेके हुजनि उहे भस्म थियनि। छो जो जहिड़ा वीचार मगज में रखंदासीं न उहो कमु थींदो आहे। त वीचार सुठा ई रखणु, शुद्ध वीचार रखणु, त सभु सुठो ई थींदो। संकल्प ते सृष्टि आहे न, त सुठो सुठो वीचारींदासीं न त सभु सुठो ई सुठो थींदो। चवंदा आहिनि ॿार केॾे वियो हुजे न त ईअं देरि करे त ईअं ख़्याल न अचणु खपनि, अहिड़े लाइ छा थी वियो हूंदो रस्ते ते, गाॾी खणी वियो आहे छोकिरो, उहो बि न वीचार कयो। तेॾी महिल गुरूअ खे प्रार्थना कयो, सुठो सुठो वीचारियो। मथां कोई गॾियो हुजेसि, कोई वॾो सॾो माण्हू गॾियो हूंदुसि, उनखे छॾणु वियो हूंदो, कंहिं कमु चयो हूंदुसि, उहो करणु वियो हूंदो। अहिड़ा वीचार कयो त सभु सुठो। पाण जेको
चवंदा आहियूं न वात मां, त उहो हिकु दफ़ो 24 कलाकनि में हिकु दफ़ो सरस्वती माता उहो सचु कंदी आहे। सॼो ॾींहुं सुठो सुठो कंदासीं त सुठो थी वेंदो। बोलो बाबा शरणदास साहिब की जय। जेको ॿियनि जे अवगुणनि खे ॾिसंदो थो रहे तंहिंखे यादि रखणु घुरिजे त ॿियनि जा अवगुण ॾिसण त वॾो अवगुण आहे। जेको ॿियनि जा अवगुण ॾिसंदो थो रहे उनखे यादि रखणु खपे त ॿियनि जा अवगुण ॾिसण ई वॾे में वॾो अवगुण आहे। जंहिंमें अवगुण हूंदा नी उन्हनि खे ॿिए में अवगुण ॾिसण में ईंदा। जेको पाण गुणवान हूंदो नी उनखे ॿिए में बि अवगुण ॾिसण न ईंदो आहे, उनखे सभु सुठा लॻंदा आहिनि। आप चङा तो जग चङा। अवगुणनि खे पाण मां कढी छॾणो। स्वार्थ वस्त थी करे बुद्धि ॿुधाईअ ॿियनि जा अवगुण फैलाए नोड़ीअ मां नांग बणाइण जी आदत छॾे ॾे। ॿियनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि, को हेतिरी ॻाल्हि हूंदी आहे नी त हेॾी करे ॿुधाईंदा आहियूं ॿियनि खे, मिर्च मसाला विझी नोड़ीअ मां नांग करे। जेको इहा आदत छॾे ॾे, किथां बि कंहिंजी बि ॻाल्हि ॿुध, काई बि घटिताई कंहिंजी हुजे त हुनखे ॾकण जी कोशिशि कयूं, उघाड़े न छॾियूं त असांखे साईं ॾकींदो। असां ॿियनि जा अवगुण ॾकींदासीं नी त असांखे साईं ॾकींदो। चवंदा आहियूं नी चादर में ॾकजां, त असां ॿियनि जा छो था अवगुण खोलियूं? तेॾी महिल त पाण खे सम्झायूं न। छो जो सर्वगुण संपन्न त कोई आहे ई कोन, असां में बि अनेक अवगुण आहिनि। ॿियनि खे ॾकींदासीं त असांखे साईं ॾकींदो। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। छॾे मोहन तो सां जोड़िया जोड़िया
सब कुछ भुलायो प्रभु दीन दयाल जो आही तो सड में सड वराही प्रभु दीन दयाल जो आही तो सड में सड वराही चौकड़ ईंदा दर्शन लींदा माचल पैवारा परवाटू पैवारा एक पोरत गरीब माई एक पोरत गरीब माई पंज पैसा कहीं कमाई पंज पैसा कहीं कमाई पंजे पैसे मां भोजन भराई सतगुर वञ तू आई पंजे पैसे मां भोजन भराई सतगुर वञ तू खाई सतगुर आव देर न लाए बाबल आव देर न लाए निम्माणीअ जो फर्ज अदाए निम्माणीअ जो फर्ज अदाए दाल ॾोढो चटणी कहिड़ी दाल गरीबिया दाल ॾोढो चटणी कहिड़ी दाल गरीबिया परवाटू पैवा जाया परवाटू पैवा जाया घोड़े ते चढ़ी आयो गुरु घोड़े ते चढ़ी आयो माता शीश निवायो जिसे माता शीश निवायो अरे भले आया सतगुर प्यारा मुंहिंजो भाग बनायो अरे भले आया सतगुर प्यारा मुंहिंजो भाग बनायो
पई वाजाया परवा तू पई वाजा रोटी आए सवारी ॾाढी रोटी आए सवारी हो जई तबी दे दादी जे हो जई तबी दे दादी नंदू चवे कुर्बान वञा गुरु नानक तांजी दादी चंदू चवे कुर्बान वञा गुरु नानक तांजी दादी मेर कंदा बाज कंदा मेर कंदा बाज कंदा अंत सोहेली सबजी कंदा अंत सोहेली सबजी कंदा चित में रहे नालो अवांजो आज इलाही आरे चित में रहे नालो अवांजो आज इलाही आरे परवा तू पई वाजाया परवा तू पई वाजाया गुरु गोबिंद सिंह विया आहे कोन्हे जंगल में ॿुढड़ी माई ख़बर पई त साहिब आया आहिनि जंगल में त मानियूं पचाए तकड़ी तकड़ी खणी वई खणी जो वई त अने चयो त गुरु गोबिंद सिंह त हली विया ॾाढो दुख पियो थो मिले तूं किथां का करे आई आहीं मुंहिंजी मानी कोन था त हली विया साहिब अंतर आहिनि सम्झी विया हुते माई पुठियां पुठियां वई साहिब बीह रहिया घोड़े ते रस्ते में त माईअ ॾिनी चयो पियो त खाधे वई मूंखे ॾाढी बुख लॻी अम्मा अॼु मूंखे एॾी बुख लॻी आहे सुठो खणी रोटी घोड़े चढ़ी रोटियूं खाधी त शेवादारी पियो चयो त साहिबनि खे एॾी बुख लॻंदी आहे ॾाढी टाइम ते अहिड़ी रोटियूं बि खाधी अथनि ओॾी महिल ॿई रोटियूं हथ में खणी ऐं साहिबनि खाधी मुंहिंजो प्यार जा प्यार जा खाधनि जो भाव हा उनजो भाव न खाधनि पाणी पीतनि त ॿिए ॾींहं बि साहिब विया त सभु माण्हू मानियूं खणी आया खणी पियो अची साहिबनि चयो खाओ चई छो खणी अची तव्हांखे बुख लॻी न कॾहिं जो खाधो हुन मानियूं हथ सां पिया खाओ खणी घोड़े चढ़ी उनजो भाव ॾिसो न अमारो कॾहिं खाधी सभु कोई माण्हू बचाया राजा खणंदी काठियूं हिकिड़ियूं हुनजी 5 पैसनि जी कमाई कंदी आहे पोइ 5 पैसा हुन रोचाए खां बाबा सां सची खां मूं कमाईंदी ऐं खाईंदी हुन गुज़राणो हीअं लॻो हुन चई अॼु मां इहा कमाई पंहिंजे बाबा ॾे गुरुद्रे वधाई न गुर आओ मुझे अखड़ने में लाला राज आओ मुझे अखड़ने में तोखे ॾिसां मां किन किन में तोखे ॾिसां मां किन किन में लाला राज आओ मुझे अखड़ने में खेड़न में तोखे ॾिसां मां किन किन में तोखे ॾिसां मां किन किन में पलंग विछाया पलंग विछाया में किन किन में
अखियुनि जे अंदर तोखे ॾिसां, अखियुनि जे अंदर तोखे ॾिसां, तोखां सवाइ ॿियो कुझु न पछां, तोखां सवाइ ॿियो कुझु न पछां। नैन मिलाया नैननि में, नैन मिलाया नैननि में, तोखे ॾिसां मां किन किन में, तोखे ॾिसां मां किन किन में। ओ लाला आओ मुंहिंजे अखियुनि में, मुंहिंजा बाबर आओ मुंहिंजे अखियुनि में, तोखे ॾिसां मां किन किन में, तोखे ॾिसां मां किन किन में। ओ तेरी सूरत पंहिंजी आहे, तेरी सूरत पंहिंजी आहे, जंहिं मोही दिलि मुंहिंजी आहे, जंहिं मोही दिलि मुंहिंजी आहे। तारे ॾिसां मां तन मन में, तारे ॾिसां मां तन मन में, तोखे ॾिसां मां किन किन में, तोखे ॾिसां मां किन किन में। ओ सतगुर आओ मुंहिंजे अखियुनि में, मुंहिंजा बाला नज़र आओ मुंहिंजे अखियुनि में, तोखे ॾिसां मां किन किन में, तोखे ॾिसां मां किन किन में। ओ गोविंद गुरू मुंहिंजी कीन करे, गोविंद साईं मुंहिंजी कीन करे, मुंहिंजे अखियुनि खां सिजु न परे, मुंहिंजे अखियुनि खां सिजु न परे। भॼन कयां तुंहिंजो रग रग में, भॼन कयां तुंहिंजो रग रग में, तोखे ॾिसां